दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु नई तकरीर सां गॾु हिकु नए ख़ज़ाने सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं। तकरीर जो उनवान आहे साइंस जी अहमियत। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ उहा तकरीर आहे जंहिं ते मूं नेशनल लेवल जा तकरीरी मुक़ाबला विन कया हुआ ऐं सर्टिफिकेट ऐं इनामात हासिलु कया हुआ। उमेद जेकॾहिं तव्हां हिन खे सुठे नमूने सां पढ़ंदो ऐं पेश कंदो त ज़रूरु विन कंदो। ऐं हिकु रिक्वेस्ट त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं असां सां जुड़िया रहिजो। अचो तकरीर तरफ़ हलूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब सदर, क़ाबिल क़दर मोहतरम उस्ताद साहिबो, मोअज़्ज़ज़ महिमानो ऐं हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, जीअं त अॼोकी तकरीब में मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे साइंस जी अहमियत। जनाब सदर, आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। अञा सिंध सारी अंधेरनि जे पोयां, अञा सिंध सारी अंधेरनि जे पोयां, ठगनि शान पीरनि वॾेरनि जे पोयां, मुलनि मौलवियुनि जा पई गीत ॻाए, लॻल आहे अज़ल खां लुटेरनि जे पोयां, लॻल आहे अज़ल खां लुटेरनि जे पोयां। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, साइंस नई सोच ऐं सुधारनि जो इल्मु आहे। साइंस फ़िज़ाउनि ऐं खिलाउनि जो इल्मु आहे। साइंस बरसातुनि ऐं बादलुनि खे बयानु करण वारो इल्मु आहे। साइंस तख़लीक़ुनि ऐं एजादुनि जो इल्मु आहे। साइंस सियारनि ऐं सितारनि ते पहुचण जो इल्मु आहे। साइंस तजर्बनि ऐं मुशाहिदनि जो इल्मु आहे। साइंस लोह खे उॾारण ऐं काठ खे तारण वारो इल्मु आहे। लोह खे उॾारण ऐं काठ खे तारण वारो इल्मु। रोकजे रोके सघीं, सॾ खे के हॾ नाहिनि, टोड़जे टोड़े सघीं। आऊं जो आवाज़ आहियां, ज़िंदगीअ जो राज़ आहियां, थो वञा दूर ताईं, मोड़जे मोड़े सघीं। वक़्त जो दरियाउ आहे, रोज़ शब पाए रहियो आहे, पेर पंहिंजा खोड़जे खोड़े सघीं। रोकजे रोके सघीं, सॾ खे के हॾ नाहिनि। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, साइंस अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि जो इल्मु नाहे। साइंस मायूस मुंझियल ऐं मनूस माण्हुनि जो इल्मु नाहे। साइंस कूड़नि किसनि ऐं कहाणियुनि जो इल्मु नाहे। साइंस तसवराती तइलीम नाहे। साइंस वहमनि ऐं विसविसनि वारो इल्मु नाहे। साइंस ॾंद कथाउनि ऐं ड्रामनि वारो दास्तान नाहे। पर साइंस हिकु हक़ीक़त आहे जंहिं क़दीम दुनिया खे जदीद बनाए छॾियो आहे, जंहिं क़दीम दुनिया खे जदीद बनाए छॾियो आहे। तंहिं करे कंहिं शाइर ख़ूब फ़रमायो आहे त हक़ीक़त बयानी गिला थी पवे थी, हक़ीक़त पसंदी सना थी पवे थी। कीअं कजे उस्ताद केॾांहुं वञिजे, हक़ीक़त लिकाइण ख़ता थी पवे थी, हक़ीक़त लिकाइण ख़ता थी पवे थी। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, साइंसी सोचूं, साइंसी लोचूं, साइंसी तबसरा ऐं साइंसी तज़किरा काइनात जे राज़नि तां पर्दो खणी ख़ल्क़ खे ख़ुदा सां मिलाए छॾनि था। साइंसी सोच खां पहिरीं इंसान सिज जा सलामी हुआ, चंड जा पुॼारी हुआ, जबलनि अॻियां झुकंदा हुआ, जानवरनि जीअं झंगलनि में उघाड़ा घुमंदा हुआ। पर साइंस खे सम्झायो त इहे सभु हिकु ख़ुदा जी तख़लीक़ आहिनि ऐं अव्हां जो माहौल जो हिसो आहिनि। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, 16वीं सदी में साइंस जॾहिं पंहिंजा पर पखेड़े रही हुई त साइंसी शऊर खे मज़हब मुख़ालिफ़ सम्झी संदसि वजूद ते वार कया विया। साइंसी शऊर खे डिॼारियो ऐं धमकायो वियो। साइंसी इल्म ते तनक़ीदुनि जा तीर उछलिया विया। पर वक़्तु साबित कयो त साइंस समाज दोस्त ऐं इंसान दोस्त इल्मु आहे। समाज दोस्त ऐं इंसान दोस्त इल्मु आहे। छो किथे रुकजूं रफ़ीक़ो, इर्तिका रुकजे नथी, ज़िंदगीअ जी आरज़ू में जुस्तजू थकिजे नथी। साथियो संदरा ॿधी हलंदा हलो वधंदा हलो, पाण छो बीजी रहूं दुनिया जॾहिं बीजे नथी, पाण छो बीजी रहूं दुनिया जॾहिं बीजे नथी। मोअज़्ज़ज़ व्यूअर्स, असां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी ते नज़र फेराईंदासीं त साइंसी सहूलियतुनि खां सवाइ ज़िंदगी ज़हर महसूसु थींदी। साइंस जे करे सालनि जा सफ़र सेकेंडनि में तय थी रहिया आहिनि। साइंस जे करे इलाज, एक्सरे ऐं ऑपरेशनूं थी रहियूं आहिनि। साइंस जे करे एयर कूलर, एसियूं ऐं पंखा गरम माहौल खे थधिकार में बदिलाए छॾनि था। साइंस जे करे रोड, रस्ता, पुलियूं ऐं इमारतूं आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। साइंस जे करे कंप्यूटर, मोबाइल फ़ोनूं, रोबोट, रेडियो, रेलूं हरकत में आहिनि। साइंस जे करे दुनिया ग्लोबल विलेज बणिजी वई आहे, ग्लोबल विलेज बणिजी वई आहे। जनाब सदर, आख़िर में हिन बैत सां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि। इंसान अर्श ते न उॾरे हा अगरि साइंस न हुजे हा,
इंसान अर्श ते न उॾरे हा अगरि साइंस न हुजे हा। मखमूर माण्हू भिटनि भर पियो भटके हा अगरि साइंस न हुजे हा, अगरि साइंस न हुजे हा। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकर तव्हांखे वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। असां सां जुड़िया रहिजो। स्टे कनेक्टेड। थैंक यू फॉर वॉचिंग चैनल।